नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा आहियूं त सिंध में नाएं ऐं ॾहें जमायत जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुरख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, सखर बोर्ड्स तहत मैट्रिक जी फिज़िक्स जो पेपर वरितो पियो वञे। अक्सर इम्तिहानी सेंटरनि ते फिज़िक्स जो पेपर वक़्त खां अॻु आउट थियण जूं शिकायतूं साम्हूं अची वियूं आहिनि। इम्तिहानी सेंटर अंदरि तोड़े ॿाहिरां कलम 144 लागू हुअण बावजूदि कापी जी धूम मतल आहे। कराची बोर्ड तहत फिज़िक्स जो पर्चो सुबुह 9:30 वॻे शुरू थियो, जेको 9:34 मिंट ते आउट थी वियो। तइलीमी बोर्ड मीरपुरख़ास तहत अॼु खां नाएं ऐं ॾहें जा सालियाना इम्तिहान शुरू थी विया आहिनि। टिनि ज़िलनि थरपारकर, उमरकोट, मीरपुरख़ास में अॼु फिज़िक्स जो पेपर वरितो पियो वञे। इम्तिहान लाइ टिनी ज़िलनि में 81 मर्कज़ क़ाइमु कया आहिनि। इम्तिहाननि में 20,000 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणियूं हिसो वठी रहिया आहिनि। नक़ल खे रोकण लाइ तइलीमी बोर्ड मीरपुरख़ास पारां 10 खां वधीक टीमूं जोड़ियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सेंटरनि जो दौरो कंदियूं। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।